मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। आहियां हुसन अब्बास। पीपल्स पार्टी पंहिंजे 15 साला दौर में पंहिंजे ई खोड़सारनि माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो ऐं उन्हनि जा जेके होम डिस्ट्रिक्ट हुआ, उन्हनि जा जेके ज़िला हुआ, उन्हनि में वॾियूं मुदाख़लतूं करे पंहिंजे ई MPs ऐं MNAs खे नज़रअंदाज़ कयो। सिंध में खोड़सारा माण्हू जेके पीपल्स पार्टी में रहिया, पर उन्हनि खे इक़्तिदार जे हूंदे बि उहे इक़्तिदार जे लाइ सिकंदा रहिया। खोड़ सारियूं शख़्सियतूं पीपल्स पार्टी जे रवैये खां बेज़ार थी करे ऐं GDA सां राब्ते में आहिनि। इहे ख़बरूं ॿुधण में अचनि पियूं त सिंध जा काफ़ी ज़िला जिन में पीपल्स पार्टी जा MNA MP त रही चुका आहिनि उहे माण्हू, पर उन्हनि वटि इक़्तिदार जहिड़ी जेका आहे सा रसी उन्हनि जे हथ में न रही ऐं हू पंहिंजे ज़िले में पंहिंजे तहलके में तपेदार ऐं मुख़्तियारकार जी बदिली बि न कराए सघिया। उन्हनि में सिंध जो हिकु अहिड़ो ज़िलो जेको 100 सालनि खां वठी शिराज़ी ख़ानदान वटि रहंदो आयो, पर शिराज़ी ख़ानदान पीपल्स पार्टी में हुजण जे बावजूद भी मुसलसल नज़रअंदाज़ रहियो। इहे ख़बरूं ॿुधण में अचनि पियूं त शिराज़ी ख़ानदान जा GDA सां अंदरूनी तौर ते राब्ता हलनि पिया ऐं थी सघे थो त GDA ख़ानदान शिराज़ी ख़ानदान GDA में शिरकत करे। उन जा कुझु अहम तरीन सबब आहिनि। हिकु सबबु इहो आहे त शिराज़िन खे टुकरनि में विरहायो वियो, शिराज़िन जे सीटुनि ते कब्ज़ो कयो वियो। पीपल्स पार्टी में हुजण जे बावजूद भी शिराज़ी ख़ानदान जा कम न थिया। उन्हनि जे माण्हुनि जे लाइ कम वठण जे लाइ शिराज़िन जी जिथे पर्ची हलंदी हुई, जिथे शिराज़ी साहिबान जी चिठ हलंदी हुई, उते हुननि खे पंहिंजनि माण्हुनि जा कम कराइण जे लाइ ऑफिसुनि जा चक्कर काटणा पिया। AC ऐं मुख़्तियारकार जहिड़नि ऑफिसरनि वटि बि शिराज़ी साहिबान पाण वञी माण्हुनि जा कम वठंदा रहिया, उन जे बावजूद बि न थिया। शिराज़ी ख़ानदान खे सख़्तु शिकायतूं रहियूं आहिनि, जिन जो इज़हार हुननि निजी कचहरियुनि में कयो आहे। मुंहिंजे ज़रियनि वटां मूंखे मिलियल ॼाण मूजिबि त शिराज़ी ख़ानदान खे जेकॾहिं का सहूलियत मिले थी ऐं को मौक़ो मिले थो त हू GDA में हलिया वेंदा। उन जा काफ़ी ॿिया बि सबब आहिनि त हुते अली हसन ज़रदारी साहिब जो असरु रसूख़ आहे, जिते पटेवाले खां वेंदे DC ताईं सभु माण्हू जेके आहिनि उहे अली हसन ज़रदारी साहिब जा रखिरायल आहिनि, जंहिंजे करे बि शिराज़ी साहिबान वॾी तकलीफ़ में रहिया आहिनि ऐं शिराज़ी साहिबान जे माण्हुनि जा कम न आहिनि थिया, जंहिंजे करे माण्हू तक़रीबन शिराज़ी ख़ानदान खां पासीरा थींदा विया आहिनि ऐं पीपल्स पार्टी यानी अली हसन ज़रदारी साहिब जा जेके मुक़ररु पटेवाला आहिनि उहे माण्हू उन्हनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। ग़ुलाम क़ादिर पली जो ख़ानदान जेको मुशर्रफ जे दौर में बि पीपल्स पार्टी सां गॾु रहियो, उहो बि हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे सख़्तु रवैये जो शिकारु आहे, पर उन बावजूद हू पीपल्स पार्टी में अञा बि मौजूदु आहे। ॾिसजे त थिए छा थो। ईअं ई सिंध जे खोड़ ज़िलनि जा जेके MNAs ऐं MPs बि रहिया, पीपल्स पार्टी में रहिया, उन्हनि जी को पटेवालो बि ॿुधण लाइ तयारु न रहियो। ग्रुप बंदियूं ऐं पीपल्स पार्टी जी क़यादत मुसलसल पंहिंजनि माण्हुनि खे नज़रअंदाज़ करणु सबबि हिन वक़्तु माण्हू काफ़ी जेके आहिनि उहे GDA में वञण जे लाइ परेशान बि आहिनि, GDA में वञण जे लाइ ॾोरियूं हलाए रहिया आहिनि, पीर साहिब पागार जी टीम सां राब्ता करे रहिया आहिनि ऐं पीर साहिब पागार जी हुकूमत अणटिण आहे सिंध जे अंदरि ऐं सिंध जो ईंदड़ जेको वज़ीर आला आहे उहो यकीनन GDA जो आहे। पीर साहिब जी पागार जे क़यादत में सिंध हुकूमत कमु कंदी माण्हुनि जा, इहा उमेदु आहे असांखे भरपूर। पर इहे शयूं आहिनि त शिराज़ी साहिबान मुसलसल नज़रअंदाज़ हुजणु सबबि इहो सोचे रहिया आहिनि त GDA में वञिजे। जेतोणीक शिराज़ी ख़ानदान जे बुज़ुर्ग ऐं सिंध जे सीनियर सियासतदान मरहूम शफ़क़त हुसैन शिराज़ी साहिब जी वरसी बि थी आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी जी सिंध लेवल जी क़यादत यानी मुराद अली शाह उन में शिरकत कई आहे, ॿियनि माण्हुनि शिरकत कई आहे। ज़ाहिर आहे मुराद अली शाह हींअर वांदो आहे, उहो शिरकतूं बि कंदो, माण्हुनि खे परचाईंदो बि, पर उन जेका पंहिंजी मुनाफ़क़ताना वज़ीर आला जेका शिप उन हलाई आहे उनखां बि माण्हू नाराज़ आहिनि। ख़ुदि सादात बिरादरी खे बि उन वॾो नज़रअंदाज़ कयो, जेका बि नाराज़ आहे। सो असांखे ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि त थी सघे थो त शिराज़ी ख़ानदान GDA में हलियो वञे। बाक़ी ग़ुलाम क़ादिर पली जो मुश्किल दौर में पीपल्स पार्टी में हुयो ऐं अॼु जॾहिं पीपल्स पार्टी उनखे जोखियुनि खे, शिराज़िन खे, जलबाणनि खे, ॿियनि काफ़ी धुरनि खे जॾहिं नज़रअंदाज़ कयो आहे त मुमकिन आहे त ज़िले में छा थियण वारो आहे इहो त वक़्तु ॿुधाईंदो। बहरहाल
इहो आहे त माहौल ततल आहे ऐं माण्हू GDA में वञण जे लाइ पर सोए रहिया आहिनि।